नाज़रीन, तालीम इंसान जी टी अख आहे जंहिं ज़रिए इंसान पंहिंजी मंज़िल माणे क़ौमुनि जी ख़िदमत करे सघे थो। पर वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त शिकारपुर ज़िले अंदरि इंतिज़ामी ग़फ़लत जे करे स्कूली इमारतूं किरण कंदे पहुचण सबबि तालीमी निज़ाम तबाह ऐं बर्बाद लॻो पियो आहे, जंहिं सबबि हज़ारे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थियल आहे। उन सिलसिले में निर्वाल न्यूज़ जे रिपोर्टर इब्रार चांडियो तालीम खाते जा करतूत ज़ाहिर कया आहिनि त गवर्नमेंट बॉयज़ मिडिल स्कूल दोदो ॾेथो जी बिल्डिंग मुकमल तौर तबाही किनारे ते पहुतल आहे ऐं क्लास रूमनि जूं छितूं किरण जे ख़ौफ़ सबबि शागिर्द क्लासनि में वेहण खां इनकारी बणियल आहिनि। अहिड़ी सूरत हाल जो फ़ाइदो वठंदे हेड मास्टर समेत अधु खां वधीक उस्ताद घरनि में आरामी बणियल आहिनि, पर तालीम खाते जे कामोरनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि जे कन ते का झूम बि नथी चुरे, जंहिं सबबि इलाइक़े जे शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण जो ख़दशो आहे। तंहिं करे तक जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े तालीम खाते शिकारपुर ज़िले जे इख़्तियारनि खे घुर्जे त ॼाणायल स्कूल जी इमारत नए सिर तामीर कराए समूरियूं सहूलतूं ॾियारे ॿारनि खे तालीम जहिड़े ज़ेवर सां नवाज़ियो वञे।